हिम्मत करे उस्ताद, हिम्मत करे जान बाऊ वारी बस आहे गिराक जाम थींदई। हिम्मत करे सुबह जो टाइम आ बिस्मिल्लाह रहमान रहीम। ये छोकरो काढियो कम सही करे तो चाय चाहिए चाहे फिकी चाहे मिठी आप फिको जो मानी रख रखा ये सही है ना। हो जो कल कारीगर जो अदे भी आयो ना वो साड़े पियो घणा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सही। बिस्मिल्लाह 50 या समोसा त ॾिजाए। पार्सल ॾियां हिते खाईंदो इते रे बाबा पार्सल। हां न न इते ॿियो खैर उस्ताद। हां इन ताज़ा आहिनि ताज़ा सही हे दे गरम दे खटाण विझां हां थोरो विझां बस घणी न बस प्लेट कान थी आई है बस पन्नो ही सागी असां वटि जेको आहे न संबोसो हिकु नंबर हूंदो आहे उस्ताद। सही टेस्ट भली हुजे ॿी जाइ ते 20 रुपया हलाईंदो आहे त सही मां 25 रुपया हलाईंदो आहे। इन में रख न हे सही आहे हाणे वाह वाह ॿियो की तो वाकई टेस्टी वाकई दुकान सही तो हले तो हा हा अल्हम्दुलिल्लाह वो टैंकी जे करे सीधी गाड़ी जी मां मटां घणे में मटाए ॾींदो 2400 रुपया। हां हाँ हाँ तो पान हणंदो आहे वात में 2400 बाबा समोसो बात में आपको भी कल हिकिड़ो गिराक आयो को पान पर खाईंदो हाँ हीअं करे वाह सावड़ा समोसा ॾाढो ना मां के समोसो बात में हूं तड़ी का सही सही। हाँ बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई। सही 50 जा ये पाकोड़ा लीजियो गरम पार्सल लीजियो यार। हाजिर बहादुर। समोसा ना समोसा ना बस पाकोड़ा लीजियो गरम होडो दियो ना गरम दियो ना गरम हुन हाणे ला हथ लाए सही होडो दियो हथ लाए ॾे तो भाई हथ लाए ॾे ना होडो दियो यार ये न यार हाणे को एड़ी अड़ी कंदा हो गरम दे आन कटिया हां गरम दियो ना सही यार तां के हलाना है ना हर बार जो अच्छे से हमरा हले हो यार 500 रुपया ॾिने बकाया तो न होता है बोलियो नो इंदो मोटी हल ठीक है मोटे तो ठीक है न तो असांखे हला ॾिना बस तू कम कर पांचो साढे कयांसि पाकोड़ा सही है पकोड़ा गरम थी। हाँ 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 गरम 50 या पार्सल कर दे। आवा ठीक है बस 100 यो न वारे 500 में डाली जान के वारे 500 मो हे जेको मैं आयो मां दोस्त दोस्त तू ये छाजे वाला है केर न केर हो तू 50 समोसा खदान 50 पकोड़ा 100 रुपए दे दिमाग खराब थी जा छॾे न मांखे 100 रुपया छॾ ना त हुनखे वठी ईंदो मां चवंदुमि 500 विसारे वियो आहे हिते 100 पोइ बि त वधंदा ई न अञा 100 रुपया मां झलियो आहे न ॿियो छा आहे न त वठी थो अचां त बाबा उन्ही खे चवंदुमि मां तोखे 100 रुपया बाबा मूंखे हाली मुंहिंजा भाड़ा हुते 100 मां तोखे 350 रुपया वठी ॾियां थो हुते सही सही तो 50 जा हो वठी 100 जा हिन पोइ बि त 350 रुपया बचंदा मांखे हल बस ठीक है। हा ठीक है सही है हल ठीकु आहे न ओके असांखे त मोकिलियो 100 मिलियो हल 350 तो वरी भी बची आ 150 रुपए जो सामान बताओ 350 बची विया हथ लाए अस्सलाम वालेकुम दा वालेकुम सलाम यार ये तकड़ में हले यो बकाया रे 450 वो तो वठी वए तू मां काडो वठी हूं भाई बाबा मां तो के पांच हथन ने 4 नोट 100 जा एकड़ो 50 जो जमा करे दी मां परायो हक न खाइंदो आ धंधो ईमानदारी से कंदो आ बच्चन के हक लाल खराइंदो आ मां बेईमान न आ जकरे बेईमान हो जा न ये तो आगे मोजो बूथ भी तय जड़ो हो जा ओ भाऊ गाला थोरो फजील सा छा समझी मां के उन बुधायो जे हेते समोसा खाधा न जे के 50 जा पार्सल भी नहीं वरी चाहे मां के तो खुदा तई जड़ो मुंह ते कयो थी तगारी जड़ो मुंह कई तो कारोबार ते बीठो आ को भी बेईमानी करे तो उनी बुधाई जा उनी बुधाई त मां के 450 रे करे
मामा वठी वञे हा न तूं बि ईअं छो विसारे छो वई माना जेको विसारे वञे त उनखे तूं मोटाए न ॾींदे छो न माने छाजो बेमान आहे मामा तूं पंहिंजा बेमान संभाले आहे करे तूं ईमानदार आहे हेॾे करे धंधो कंदो आहे जेको न आहे त उनखे सॾु कर न भाई हेॾो मोट अची करे पंहिंजा बकाया वठि उहा आहे लाल जी रोज़ी तव्हांखे जो घणो ज़ैफ़नि जो तव्हां ई हुन पैसा विसारींदा वञो था त हुन में असांजो कहिड़ो ॾोह बाबा ज़ैफ़नि जी हुजनि त ज़माने जी परेशानी हुजनि पर खा हिलाल हराम खाई खाई गुंदड़ो थी वियो आहे लुधड़ा तो जहिड़े हिन डुबरनि खे न ज़माने जो टेंशन न हूंदो आहे तव्हां रननि जा मारियल हो ज़ालनि जा ग़ुलाम हो शिकिल कीअं थी वई थी ग़ुलामी करे करे अलाए हाणे मिले न पैसा नुक़सान त मूंखे थियो मोकारो त मौजो थी वियो हो बि पैसा न ॾेई वियो तूं बि इहे खणी वए हथ लाइ तूं छा पटे थो ॾंद पटे थो हलाए थो सुबुह सुबुह त हलाए कहिड़े निभागे जो मुंहुं ॾिठो ते 500-600 रुपए जी चती लॻी वई असांखे हे समोसा बि पचाए मुंहिंजो पीउ पचाईंदो छा केरु पचाईंदो हे आला छा खपे वाह वाह अच्छा हेॾे बीठो आॻियां अलाए मां त ईअं न जो वरी लूसी कढ अचे सम्झी हुजे हेॾे हितां बि खा हे बि खायूं आयो मांसि महिमान मां के पाकोड़ा में हे अरे मोए तू दबा बचाए तो सही हाँ बात हो चोरी कयूं था हेॾे कहिड़े तरीक़े सां रोज़ ख़ुदा जा पैसा बि हुनखो वरितासीं कीअं कराया माए आखिर पैसा दे 250 छा 250 250 कोन ॾींदो माए बस पाकोड़ा असांखे फबिया भाई क्रीम चाहिए हाँ इहा अलाए कहिड़ी नई क्रीम निकिती आहे न शीशो अलाए छा आहे इहो तओ अलाए तेल आहे हाँ उहा फरमाइश के अॼु वठां त तोखे पाकोड़ा समोसा खाराए बस मांजो ईअं जशन कराए पैसा भले वञी तू झल हाँ हाँ अॼु वाज मोकारो करे हिन शापरी जो इहे न अलाह जो कसम। अलाए वयो क़ुरान पर बर्दाश्त कई हिन पाकोड़े जे करे रुजी घणो तूं त किल दे न लॻल तूं किलो ज़बन जा नाला अरे आज मां जी जरिया नेरन कराए छॾी हाणे मां हलां थो शाम वरी ॿिए कम लाइ तयारु थी वञा हाँ हा ठीकु आहे हेॾे कंहिं होटल ते हली पास वटि मानी कई उतां जी कयूं था न अच बस पोइ गॾिजी था हलूं अच आजा